ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إنما يخشى الله من عباده العلماء. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। 16 जनवरी सन 2024 है। अरबाजी रात शजलाज जामे मस्जिद में
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो मेराज जो महीनो मगरिब का वठी हम अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो काफ़ी देर थी वई आहे सर्दी जी मौसम में अवां पंहिंजा नरम ऐं गरम बिस्तरा छॾे अल्लाह जे पाक घर में वेही करे रब करीम जो पाक कलाम ॿुधी रहिया हो जॾहिं दुआ थींदी घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। दोस्तों उहा मजलिस उहा कचहरी उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं क़ाबिले कबूल नागे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथां दुरूद शरीफ न पढ़ियो। दुरूद दर्द जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद दुआ जे कबूलियत जी मोहर ऐं ठपो ऐं जेको माण्हू घणो दुरूद शरीफ पढ़ंदो क़यामत जे ॾियारे मिठड़े मोहम्मद रबी सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत नसीब थींदी। दुरूद हिकु दफ़ो पढ़ो 10 दफ़ा रहमत वसंदी 10 गुनाह छणंदा ऐं 10 दर्जा बुलंद थींदा। सुभान अल्लाह। महीनो मेराज जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह कमाल तमाम घणा बख्शा पर वॾे में वॾो कमाल अल्लाह इहो बख्शो मेराज वा। हुजूर जे मेराज जी हदीस वॾी आहे मां मेराज मां लुबे लुबाब कना आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वफादार नबी है एडो को भी वफादार न थी। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफादारी में हद कई असां ऐं असां वरी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेवफाई में हद कई। वफादार हर मौके ते तव्हां असांखे याद हर मौके ऐं असां हर मौके ते नबी साईं खे विसारे शादी जे मौके ते हुजूर जो तरीक़ो न छोकरे जी शादी जी तारीख़ बदली त 15 ॾींहं पूरा गाना हलंदा इको साउंड ईंदो मायूं सेरा चवंदियूं निमाज़नि जो ख्याल न पाड़े जो ख्याल न को बीमार आहे को मरीज़ आहे को कीअं बस असां पंहिंजी धुन में ऐं हुजूर खे तव्हां ईज़ायो था। हुजूर सां तव्हां इहा बेवफ़ाई था कयो जो शादीअ में नबीअ जो तरीक़ो न आहे। मौक़ो अचे थो पाणी पीअण जो हुजूर सां वफ़ा न कई आहे पाणी बीह था पियूं वेही नथा पियूं ऐं नबी असांखे हुकुम कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पाणी वेही पियो टिन साइन सां पियो 76 ॻाल्हि पाणी पीअण जा सुन्नत जा असांखे ॿुधाए वियो आहे। असां बेवफ़ाई मानी खाइण ॾे अचो त मानी नबी अलैहिस्सलाम जे तरीक़े ते नथा खाऊं हिते बेवफ़ाई। लिबास ॾे अचो त लिबास नबी साईं वारो असांखे वणे नथो। उथण में वेहण में खाइण में पीअण में ॻाल्हाइण में ॿोलाइण में असांखे नबी साईं जो तरीक़ो नथो वणे असां हुजूर सां बेवफ़ाई कयूं। एतिरे क़दुरु जो असांखे मोहम्मद मुस्तफ़ा मेहरबान नबी वफ़ादार नबी जो चेहरो बि नथो असां अल्लाह खे न मञूं था मञीदा हो न अल्लाह ऐं नबी साईं खे ऐं क़ुरान अल्लाह सचो आहे ॻाल्हायो न था सब वेठा हो जो मां सम्झां थो त एॾी का बर्फ़बारी पई आहे जो हथ त बंदि थी विया आहिनि पर असांजी ज़बान बि कमु नथी करे। अल्लाह क़ुरान
मिठो मोहम्मद सदको वञा सच्चा आहे केर न मञींदो तव्हां बि मञींदो मां बि मञींदुसि अल्लाह खे मञूं था पर अल्लाह जी नथा मञूं रसूल करीम खे मञूं था पर रसूल करीम जी नथा मञूं क़ुरान खे मञूं था पर क़ुरान जी नथा मञूं अल्लाह सचो पर जेका अल्लाह कम चवे थो नथा मञूं मिठो मोहम्मद सदको वञा सचो पर जेको रसूल कम ॾसे विया उनखे नथा मञूं क़ुरान सचो ॿाहिरों सभु को मञेसि थो इज़त वारो आहे किताब अल्लाह जो पर क़ुरान जेके कम चए थो नथा मञूं तंहिंजी माना त अल्लाह ऐं क़ुरान ऐं रसूल जो चवणु नथा वठो बेवफ़ाई कई वठो अल्लाह सां बि क़ुरान सां बि रसूल करीम ऐं असांजो नबी वफ़ादार पदरी शाबान जी रात में इन मेमणनि जे लाइ इन बरोचनि जे लाइ इन सिंधियुनि जे लाइ इन सभिनी जे लाइ नबी साईं बि रुनो हिनखे भोलो न कजांइ हिनखे बांदर न कजांइ हिनजी शक्ल तब्दील न कजांइ मौला करीम अज़ाब न कजांइ मुंहिंजी उम्मत जो नाम निशान तबाह थी वञे मौला अल्लाह ते पत्थर जो मींहुं न वसाइजांइ पाणीअ में गरक न कजांइ सॼी उम्मत तबाह थी वञे जीअं नूह अलैहिस्सलाम जी सॼी उम्मत तबाह थी वई थोरा बचा लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां पत्थर वसिया सब तबाह थी विया हिकिड़े गुनाह जे करे वो गुनाह तव्हां ख़बर त लूती क़ौम जो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जो कहिड़ो गुनाह हो ॼाणो था सभु ऐं आम हर कंहिं वॾा मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में रुगो चवणो न वरितो मच्छी न मारियो हिकिड़ा न मारी जलियो बि उहे बचा बाक़ी सभु बोला बांदर शोएब अलैहिस्सलाम जी उम्मत वठे त वधाए ॾे त कुटाए इहो असां में कोन्हे गुनाह ॻाल्हायो न था पर वफ़ादार जी वफ़ादारी त ॾिस न एॾी वफ़ादारी पदरी शाबान जी रात तुंहिंजे लाइ रुनो जन्नतुल बक़िया में तुंहिंजे लाइ पियो रोए पर मेराज ते जॾहिं वियो न मेराज हुजूर खे अल्लाह पाक सवारी मोकिली मके खां वठी आयो मदीने बैतुल मुक़द्दस तूर सीना जबल पहिरियों आसमान ॿियो टियों चोथों पंजों वॾो मेराज अर्श ते पहुता अर्श ते थोरो वाइस कंदुमि घबराइजो न पोइ तव्हांखे अब्दुल शकूर चयो 2 कलाक कजांइ 12 ताईं मजो सभु वांदा थो रही न मूं जल्दी ख़तम अर्श ते पहुता त जुती लाइण जो इरादो कयो असांजो नबी इल्म में मथे आहे एॾो इल्म अथसि जो 1.25 लख नबियनि जो इल्म गॾु कयो पर मिठे मोहम्मद सदको वञा जो इल्म सभिनी नबियनि खां मथे इल्म ऐं अकुल बि वॾो अथसि अकुल एॾो अथसि जो कंहिंखे बि एॾो अकुल न आहे सारी कायनात जो अकुल गॾु कयो पर सदको वञासि मिठे मोहम्मद जो अकुल सभिनी खां मथे इल्म भी मथे हुस्न भी मथे जमाल भी मथे कमाल भी मथे अर्श ते पहुता त पाण जुती लाथो त मूसा जॾहिं तूर ते वियोसि त चईंसि त फखलअना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ मूसा वादी पाक मां अल्लाह तो करे जुती लाथी साईं ने फरमायो होते जबल ते होते जुती पोइ लाराए मां जो हेॾे वञा जुती सूदो ऐं मांखे पोइ हकल ते त जुती लायूं सोना पाण लाया साईं जो जुती लाथी त मथो आवाज़ आयो महबूब इहो पहिरियों ई महिमान तूं आहे न ॿियो त को हिते आयो ई कोन्हे न तोखां अॻे न आयो आहे न तोखां पोइ कोई पहिरियों महिमान तूं आहे न तव्हां जुती न लायो मुंहिंजा जानी तव्हां जुतीअ सूदा हलिया साईं मथे अर्श सिदरतुल मुंतहा ते जिब्रील बि बीहे असांजी साईं हद पूरी हाणे सिदरतुल मुंतहा खां मथे चाहे मथे वॾा ख़ाल शरीफ़ल अकलाम मथे वॾो हाल आहे बाहि जो हाल आहे थधि जो हाल आहे हवा जा हाल सुबहान
सुभान अल्लाह जी माना है अल्लाह पाक। पर इते सुभान इते जाके जो अकुल खत्म थी वने उतो रब ऐं मिठे मोहम्मद जो शान पे शुरू थे तो यो अकुल हैरान आ जो सतन आसमान का मथे अर्श का मथे सिदरतुल मुंतहा का मथे रब मिठे मोहम्मद के पे घुराए या ज़ात कजी या डाडिया बुधायो और डाडिया चो हाणे इलेक्शन अचे थी जीए जीए कंदा माण्हू शर्म न थी ता अल्लाह चवंदे शर्म महसूस छो था कयो जीए जीए भली मरी वञे अदा करे तभी जीए 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 साव न हुजे तभी जीए जी ऐं सुभान अल्लाह चवण में माण्हू सघी थी न अल्लाह अकबर चवण में माण्हू बस मुला नारो हणनि बाक़ी ॿिया चङा भला चुप कई वेठा आहिनि अल्लाह अकबर जो नारो वॾो हणो छो त जेॾो अल्लाह आहे हुन जो शान बि एॾो बुलंद आहे सुभान अल्लाह बि ॾाढा चवंदा पंहिंजनि मथे रहो ते इबारत लिखी पट्टी लिखी भली आहे सिंध में जीअं ईंदो न चवंदा मरहबा भली आहे भली करे आया साईं हिते बि आहे पट्टी लॻल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील चयो सोना सानारी सगंदासे छाजला चई साईं फारसी वारो तर्जुमानी करे जिब्रील जी बो बुधाए द अगर यके सरमुए बरतर परम फिरोगे तजल्ला बिसोजद परम सोना इतावार सुरता से अल्लाह जे नूर सां जा पर सड़ी वींदा हाणे मथे पिया वजन रफ रफ ते इबारत लिख लगी सुभान अल्लाह जो दमाओ अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो मके में जलाल मदीने में जमाल हिन अखियुनि सां छजरन वारो मां मदीने में जन्नत ॾिसी आयो आया ख़ुतबो शुरू कयो ये भलो पियो वरे पोइ तो ही हल ठीक है पांच वाली जागो था ना अब आज के दिन रुपया वो हाथ तो करो दली सा बैयत बेटो बिटे के नहीं भला जे के जागो था बैयत घड़ी करे सुभान अल्लाह त चओ ॾाढा अल्लाह अकबर जो नारो त को लगायो साईं जन मथे पिया वञन जिब्रील पंहिंजी असली सूरत ॾेखार जिब्रील जा 600 पर अब घणा बपर खोलियई हिकड़ो ओलह वियो ॿियो ओभर वियो कद वरी एडो जो पैर जमीन ते मथो आसमान ते एडो कदो पर एडा तेरे जी नजर के नहीं होती सही मथे पिया वञन थोरो तो मथे साईं तू जान तुझो अल्लाह जाने लाउद ला मकान जाते जाते जिब्रील जी नजर न पोती आ उते तवा असांजे पैगंबर सदको वञास मिठे मोहम्मद सजी जुती मुबारक जिब्रील जे दो मां ये नजर जो कई त मुंहिंजी नजर खुटी वई पर मिठे मोहम्मद जी जुती आया मथे
तो की क्या खबर मोहम्मद जे मकाम तो की क्या खबर नबी साईं जे शान जी तो बस ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो तो छा तो नबी के सुना तो ही ना तो मिठे मोहम्मद के सुना तो ही ना करे अल्लाह वारो दो चवे चलो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने अल्लाह जे शान के भी तू न सुजाने हाँ तरफ जा शरीक न करे हाँ तेरे तरफ प्यार तू दे वमा कदरुल्लाह हक कदरे अरे मुशरिक मुझो कदर न कई देखो कदर कल जो हक होयो तो रब के न सुजा तो अल्लाह वारो दो चए खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने नबी संगे नूर करे नबी संगे केराय छे नूरी मखलूक में बनाए छे ते नबी से इंसान नाए बशर के घट गई नूर के मथे गई हालांकि नूर बीजी नूर जो शान जाते खुटो हाय सदको हो जाए चाचा अल्लाह हयाती जे कुराना चाचा ए पुराना मन जाते नूर जो शान खुटो ता बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा पई थे नूरन में आला नूर सदके नूरन में आला नूर बशरन में आला बशर अया मते ब्यावजन आए मुझे सही फरमाए मातन कलम जो आवाज बुधो अल्लाह 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 तवज्जो करदार दो कयूं वजाए अला शाह हयाती मदीने दे मीर आमना दे लाल इमामुल अंबिया फरमाए मातन कलम जो आवाज बुधो उदन या मोहम्मद उदन या अहमद एक आवाज हा चो मुझे मौला करीम जावाज अल्लाह जाते न बंदा न बंदे की बात सही लाहूत ला मकान जिते न बंदो न बंदे की बात कुरान में लिखा है तुदरे को ला बसा अल्लाह आगे कोई नहीं दुनिया जी अखिन अब दुनिया जी अखिन जने मोहम्मद करीम मथे वयो त दुनिया जो जहान सरियो पियो चले आसमान क्रॉस कयूं वयो शरीफ अलकलाम क्रॉस कयूं वयो आवाज आयो उदन या मोहम्मद उदन या अहमद वे जो मुझा मोहम्मद वे जो मुझा अहमद सुभान अल्लाह वे जो मुझा अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वने अल्लाह वे जो मुझा मोहम्मद समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करोड़ आराम तू जने साईं साईं करोड़ आराम तू रोज जी असा के ताकत उदन या मोहम्मद वे जो मुझा मोहम्मद उदन या अहमद आसमान दे नालो अहमद मशहूर वे जो मुझा अहमद अया भला लफ्ज बुधाया जेको रब तो चवे तो सुभान अल्लाह चो तो बुधाया चेदो उदन या खैरल बरिए वे जो सबूरन का भला इदे तो सुभान अल्लाह ना चो ना अल्लाह अल्लाह के मां चवा भलो के मौली साहब थे भलो के वडेरो थे भलो के उस्ताद थे भलो
अल्लाह तो पांचे सोने के देवे जो आओ सबनी का भल्ला जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबनी का भल्लो इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला खुदा जी साजो कसम मुझे मिठे मोहम्मद करीम जो वजन न कयो ये जो अल्लाह जो शान घुटन जो ही ना रब जो शान न खुटंदो बाकी गाल ॿुधो इन मखलूक में अव्वल नंबर पहिरियों नंबर फर्स्ट नंबर पहिरियों नंबर आहे त शान सदको वञास मिठे मोहम्मद साईं जो आला वेझो आ सभिनी खां भला अल्लाह तो जैसे वेझो आ सभिनी खां भला है मुंहिंजा साईं वाकई तूं भलो आ असां तोखे न सुञातो असा कलमो पढ़ो से तुझे तरीके से न हली सकिया से ऐ मुझे साईं ये फरमायो अदीन युसरुन ओ मुझे बता कलमे पढ़ वारो बता क्या मुझे लिहारे मुझे अगाने माना नेण खणी चो साईं दीन डाडो दुखियो खणी आए असा हली न सकिया से ना 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 हुजूर तो फरमाए अदीन युसरुन मा मोहम्मद जो दीन डाडो सवलो थो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र अल्लाह के महबूबा तू जल्दी मा आसान जो रातो क्यों दुखे दीन सोलो नदा करे सोलो सफा सोलो तो बुदो की है इस्लाम जो बुनियाद पंजन जाना जो कलमो पढ़ी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु हाने दाखिल थी वई बाकी चार गालियो पंज वक्त नमाज हर आकिल बालिग मर्द मायत दीन में पंज वक्त नमाजों साल में हिकड़ो महीनो रोज साल में हिकड़ो ॾींहुं ज़कात जो थई माल रब ॾिनो थई लख दे 40 हिस्सो 2500 40 पति मुझे नाले दे माल थई सॼी ज़िंदगी में हिकु दफ़ो हज फर्ज़ थई तो ही दखणी अच जाए अखियूं मुठियूं जन्नत में हलियो वञ जाए जिंदगी जा 4 ज़ियारा गुज़री जान कुछ गुज़रदा मौलाना सनाउल्लाह चतोई वियो मौलाना मदीसा डावरी रहमतुल्लाह अलैह वियो सही मौलाना सनाउल्लाह मेमन साहब रहमतुल्लाह अलैह वियो असा भारत कुछ तो तैयारी सब सफर वनो सफर जरूरी सफर वनो को भी कम नहीं अल्लाह अकबर वे जो मुझा हबीब करीब अल्लाह फरमाए मुझा जानी कुरान तो फरमाए सुम्मतना फतदल फकान काब कौसैन औ अदना वो एतरो वेझो थियो जे तीर कमर जा मुंडा पान में वेझा हूंदा आहिनि अल्लाह फरमाए मुझा जानी तवज्जो कर हुजूर के चई अल्लाह चयो मुझा दिलबर छा तो थई सही टे शयूं जो तमाम एड़ियूं टे जिसे अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात व तय्यिबात व मुजमल इन ज़बान जेका तोड़नी इन सा हमद कया तुझो जिक्र कया तुझो नारा हना तुझो इन ज़बान ते बेजी तारीफ न हुजे तुझी हुजे करे कवा अल्हम्दुलिल्लाह करे कवा सुभान अल्लाह करे कवा अल्लाहु अकबर मुझा रब जेका जाननी थई इन मा सजदो कया तुझे रुकू कया तुझो इबादत कया तुझी आबाऊ बता तुझे अगे मुझा मौला जेको माल ॾिनो थई रब खैर खैरात कया तुझे नाले ते नज़र न्याज़ कया तुझे नाले ते बासबूस कया तुझे नाले ते ये शयूं जो तमाम अल्लाह अल्लाह सजन जे गोठ में अचण वारो रब फरमाए मुझा दिलबर ये शयूं जो
थई मामी टे शयूं जवाब में जाए तो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। टे शयूं जो थई टे शयूं जाए तो इन ज़बान सां नारा मुंहिंजा हणंदे न तारीफ़ मुंहिंजी कंदे न अल्लाह अकबर जा नारा मुंहिंजा हणंदे न सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर चप्पे चप्पे ते वञी मुंहिंजी तौहीद जो पैगाम पहुचाईंदे न हिक हिक माण्हू खे चवंदे पंहिंजे दिल में जीअं तबलीग जमात वारा चवंदा आहिनि अल्लाह से सब कुछ होने का यकीन और गैरों से कुछ भी न होने का यकीन हमारे दिलों में आ जाए। तो मुझा महबूब मां अल्लाह जी सलामी थी सलामी अस्सलामु अलैका जेकॾहिं रुकू मुंहिंजो कंदे सजदो मुंहिंजो कंदे इबादत मुंहिंजी कंदे दुआ मूंखां घुरंदे व रहमतुल्लाह मां रब्बुर रहमत कंदो मां ओ मुंहिंजा दिलबर जेकॾहिं पंहिंजे माल मां मुंहिंजे नाले ते ख़र्च कंदे रब तो फरमाए मुंहिंजे नाले ते ख़ैर ख़ैरत पास फूस मुंहिंजे नाले ते कंदे रब तो फरमाए व बरकातु मां अल्लाह बरकत कंदो मां अल्लाह वाह वफादार नबी वाह हमदर्द नबी वाह उम्मत जा गमख्वार नबी हरीस नबी रहमत वारो नबी अरे असां मां हितां कोई वींदो यार काॾे तो वञे चे वञा तो लाड़ गाणे अल्लामा राशिद महमूद सां मिलण या वञा तो अमरोड शरीफ बुजुर्गन सां मिलण या वञा तो बेर शरीफ बुजुर्गन सां मिलण या वञा तो मौलाना कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान सां मिलण ओहे चौंदुल छॾण वारो यार उते मुंहिंजो ज़िक्र कजाए यार उते मुंहिंजा सलाम ॾी जाए यार उते मुंहिंजे लाइ दुआ घुराए जाए यार मुंहिंजी ॻाल्हि कजाए मोटी आयो थोड़ी भाउ चवेसि हे पुट चवेसि हीउ चवेसि मोटी आयो पर ख़बर यार छा थो चे यार वयुमि त सही पर यार साईं जे दीदार में कचहरीअ में मुंहिंजो ख्याल लही वियो भाउ विसरी वियो दुआ न घुरायई हे पुट विसरी वियो ऐं उते जो ज़िक्र न कयई वाह वफादार तो जहिड़ो वफादार कहिड़ो थींदो मुंहिंजा साईं मां घोर वञाए कुर्बान वञाए उते वियो जाते न पतो न बंदे जी बात दुनिया जो ख्याल ई न दुनिया जा वहम कम सब लही वियो रब जो दीदार थियो वकान काब कौसैन औ अदना वेझो थियो ये तीर कमर जा मुंडा पाण में वेझाऊं अल्लाह अल्लाह सदको वञाए घोर वञाए रब तो चवे मुंहिंजो सलामत मुंहिंजी बरकत मुंहिंजी रहमत वाह वफादार उते तोखे यादि कयो बेवफा छॾण वारा ओ कलमे वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम चवंदा मुंहिंजा साईं न मुंहिंजा रब क़रीबन पंहिंजे लाइ वंड वठण न आयो आहियां हिन मेमण जे लाइ वठण आयो आहियां हिन बिरोहिन जे लाइ वठण आयो आहियां हिन मुग़ीरे जे लाइ वठण आयो आहियां अल्लाह अल्लाह अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन बेवफाए न सुभान अल्लाह हो रहा तो तू तो ॾाढे चवे न वफादारीअ में सही मां पंहिंजे लाइ न सही मां पंहिंजे लाइ न वंड हिन जे लाइ गुनहगार इहा तुंहिंजी सलामती इहा तुंहिंजी बरकत इहा तुंहिंजी रहमत हिन बिरोहिन मां जेको तुंहिंजी तारीफ़ करे तुंहिंजी सलामती उन ते हुजे सुभान अल्लाह इन बिरोहिन मां जेको तुंहिंजो सजदो करे मेमण मां जेको तुंहिंजो सजदो करे
बरो जन्मा जेको तुझो सजदो करे रब उनजे मथां तुझी रहमत हुजे क्या जलसो दा कराइन मस्जिदा ठाराइन ऐ करीबन के दा खाराइन दाल बंदे दा खर्च कन व रहमतुल्लाहि व बरकातु मुझा मौला तुझे सालिबान जे मथां भी रब तुझी बरकत हुजे अल्लाह जे महबूब कबूल करे छड़ियो थे सुभान अल्लाह जे सजदो तू रब जो कंदे न रब का साहब कोई माबूद अल्लाह ला शरीक है ना कि ना अतस कोई शरीक या को वजीर या को मुशीर ना कोई न मुशीर दुनिया के अंदर मानो मुशीर बादशाह दुनिया जा थींदा न वो मुशीर धारी ना वो मुशीर धारी ना अल्लाह तो फरमाए मुझो को मुशीर कोने वाला मुशीर अल्लाह दुनिया जे वजीरन के बादशाह जा वजीर मुझो वाला वजीर अल्लाह मुझो न को वजीर न को मुशीर दुनिया के अंदर बादशाह बादशाह जी मदद कंदो वला मुईन लहू मुझा दिल पर ऐलान करो मुझो को मददगार कोने है मां मदद के कोन घुरंदो आया सॼी कायनात जी मदद मां अल्लाह पाण कंदो आया हाणे हाणे या तुझे मथा भी आ जकने सजदो रब जो कंदी त सलामती दई गोरी साहबो मेमन साहबो कलमे वारो जे सजदो अल्लाह जो कंदे त इया बेराज वारी सलामती तुझे मथा सजदो अल्लाह जो कंदो तौहीद अल्लाह जी बयान कंदो सलामती भी तव रहमत भी तव ऐ जी आज ने जलसे में के खैर कयो न के जमात ईमानी कई आलम जी ईमानी कई सुभान अल्लाह बरकत बरकत व बरकत असा बरकत नहीं अल्लाह जे नाले जे को दीदो न अल्लाह उनके बरकत के गरीबन जी जे को खिदमत कंदो न अल्लाह बरकत करे तालिबन जी जे को खिदमत कंदो न अल्लाह बरकत करे छड़ी चेतो वाइदो जिया जो वापस मोटा पोया सद तो या मोहम्मद ओ मुझा दिलबर जी मुझा मौला मुरो उम्मत पाजे उम्मत के मार पकरी बजो ना बोले अकरीबू सलास ओ मुझा दिलबर पाजे उम्मत के मुझो वनी ना बोले अल्लाह अल्लाह है सजन जा मुसलमानों कलमे वारो पक्को पोड़ो अमान्यानी हयादार परदेदार खुदा जी साजो कसम रब जो ना पो मेरा जवारी रात सदको वनास मदीने जो वीर खणी आयो सोना वनी पाजी उम्मत के जो इन शख्स जी इज्जत करियो ये वडी अजमत वारा इन शख्स जो ख्याल कयो साईं केड़ मैं अल आलिम अल वालिद हामिलुल कुरान मदीने जे वीर फरमायो तवे न कुरान जे हाफिज जी इज्जत कयो कुरान जा हाफिज इस्लाम जा झंडा कम जे ॾियण अल्लाह कुरान जे हाफिज के दन मानो जी सुपर जी तदल जी दो मानो आए पाजी सुपर से जन्नत में उठी वञो अल्लाह अल्लाह कम जे ॾियण अल्लाह आए हाफिज जे अबे अमा केड़ो ताज पाराई दो जो दुनिया जे सिज केड़ी रोशनी होंदी जेका हाफिज जे अबे अमा जे ताज में होंदी सोना चवेद अबे अमा जो अदब कयो अबे अमा जो अदब कयो अल्लाह अल्लाह मां तवा के जवा दो तो मोहम्मद मुस्तफा के मनो तो और मोहम्मद मुस्तफा जी नथा मनो ई के गारियो दोने अम्मा के गारियो दोने साल के चवण दे मां के घर मां कढी छड़ी तो मोहम्मद के तको न मनो हुजूर फरमा अल जन्नत तहता खुदाम गिरो बहुत अल्लाह अम्मा जे पैर जे ता जन्नत रखी हुजूर फरमा औसत अबवाबुल जन्नत अरे अबू जन्नत जो विचो दर हे मदीने जे वीर जी पंज अबे जो अदब कर जय अम्मा जे पैर जे ता कदम जे दर पर जन्नत रखी ओना अम्मा जा कदम चुम ओना अम्मा जो अदब कर ओना पे जी इज्जत कर खुदा जी जा जो कसम हुजूर फरमायो रिजरब फी रिजल वालिद अबू अबा राजी तवदा अल्लाह राजी तवा अबू अबा नाराज अल्लाह नाराज
सहाबी आयो या रसूल अल्लाह सब चो सदको हो जाए सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु साईं मुझे अम्मा मारियो छोटी मारई जी सही अम्मा छोटी मोहम्मद ने नवा सही ने फरमाया अम्मा जे सामो त न थियो न सही न पाण फरमायूं खबरदार मता अम्मा जे सामो ते मां मोहम्मद जनाज़ो न पढ़ंदो सही पो मुझी अम्मा कुरारी है तां के मनी न दुआ तकुर सहाबी हजरत अबू हुरैरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा दुम्मा अबी हुरैरा मौला अबू हुरैरा जी मां जी हिदायत कोटी बको कारे बुजुर्ग ने हड्डी वजो वजी दर्जो कर कहे हजर आवाज है मदकल बाप केरा अम्मा मां तो जो पुटरा भी हुरैरा चवी थी बच्चा ब मिनट सब्र कर त मां दर खोलियाई थी अगे चवंदी अस मोटी वनी मोहम्मद का यारी सिरिया कोच अजो चवे थी बच्चा ब मिनट सब्र कर तो दर खोलियाई थी हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला नो फरमाए तो पानी निकली पयो अखिन मां कहीं के मां चे भीतर खोलियाई थी बच मां चव जेका कलाम में तब्दीली थी भैया या पीछे मोहम्मद करीम जी दुआ जो असर अल्लाहु अल्लाह ओ नौजवानो हदीस लफ्ज तई अबू हुरैरा से फरमाए तो मुझी अम्मा गुस्ल पई करे पानी जे सप जो आवाज मां बुधा पयो अल्लाहु अल्लाह अम्मा दरवाजो खोलो मुझी अम्मा कुरानी अम्मा जे अचन वारन मां पानी में पयो पुराना निमाना नेण खणी ओड़ा वाए चवे थी ओ मुझा बच अबू हुरैरा जी मुझी मिठी अम्मा और शायद थी जाए अम्मा शादी शादी दी वटे अपड़ कयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु शायद ही पुत्र अल्लाह के सिवा कोई माबूद को नहीं पुत्र ऐ तू शायद ही जा कुरानी मैं शायद ही दिया तो मोहम्मद अल्लाह जो मानो ए उन जो अम्मा आगे तो बिड़े मूसा तो मोहम्मद ने ना आज ओच तो चली अबू हुरैरा पुत्र वेची हम ओच तो दिल में एक ज़रब लगी चोट तो वह केड़ी जिंदगी आ जे जिंदगी में मोहम्मद जी गुलामी न हो जे सजण वारो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी गंदो इज्जत अमर जी हो नौजवान अरे राज सा फिटायो थई राज सा अभी हमारा साथ ने बेटा अभी हमारी इज्जत कर बच्चे के कुरान पढ़ाए और दाने मदरसे में दस्तार बंदी भी दिया ना बच्चे माशाअल्लाह पढ़ाए बच्चे के कुरान इज्जत कुरान में आ गैरत कुरान में आ हया कुरान में जे वट कुरान न पोतो न उन वट न मां जी खबर न भेण जी खबर न धी जी खबर मुल्क में मलहीरा पर यो कुरान अचे तो हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम व बनातुल अख व बनातुल उख्त यो कुरान जे तो के बुधायो तुजी मां तो ते निकाह में हराम तुजी भेण हराम तुजी धी हराम तुजी भाणे जी तो ते हराम इतने कदर ते तो बैनल उख्तैन अल्लाह तो फरमाया ब भेनर भी निकाह में रखी न था सको यो या खैरत कैसे कारी कुरान में लिखा चाटो तो हजरत मसअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर तो चवेस हजरत मसअब बिन उमैर वडे पैसे वारो हो खुदा खोले सच ना थोलो तो मुको भी वधीक खोलेस ना फुल्ला है पर हे फिर ना बाय लगी ओए सदको वने हर अल्लाह तो सौदा बात मत केवा गुल्ला अजो लाउड बोलो दोला तो हे बगो तो पाजे गोठा भलो वाला इने गोठो ना है पर लाउड वाले गोठा सुभान अल्लाह ना था जो
हाय लेवल जो कलमो पढ़ंदो हो हाय लेवल जानंदा भाई दो हो भाई आदर मसबे ने थोड़ो वाक्य कलिमा दुआ तो कना के नौजवान जे मसबे नो मेरे थोड़ो वाक्य बता अल्लाह नालो शाह मा सुना छी हां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मसब जी मुजस्सन हुजूर के जई सही बाबू बिया मर बिया बाहर भी साल भी धीर भी पान फरमायो ख्यालों का जाए अबे जे सामो न थी जाए तो जो अबो काफर अमा जे सामो न थी जाए पुत्र आओ मुझा साई हलंदे हलंदे जिया जो गोट में आयो भाव दिठो अदा लोडत मसब जियो रोड़ंदो आयो अदा काने वे यार मां मिठे मोहम्मद जो कलमो पढ़ियो यार गाल बुधो अबो तो जे लाए रोई 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 घुट भरियो ये सजो माल मुझे हवाले करे वयो अदा सब माल न्याय मेहरबानी कर मोहम्मद जो कलमो छड़े दे वारे वा याराश के रसूल हजरत सबिनो में दो चवे अदा गाल बुधो इन माल में मुझो सो दई वो भी छड़ो मां एकड़ो एड़ो बागा जेको अबो मुझे नाले दे करे वयो वो भी न्याय दो हलो मदीने वारे सही जो कलमो पढ़ो दुनिया भी चगी आखिर भी चगी अदा मोहम्मद करीम जो चेहरो दलुस अदा मिठे मोहम्मद करीम जी इरमत दुसो मुझा हलो यार मिठो मोहम्मद कुरान पढ़ंदो एड़ो त कुरान पढ़ंदो जो पखी रोई मिठे मोहम्मद जो कुरान ॿुधंदो अथई अदा माना लदुस गाल ॿुधो वरी वयो ज़ाल बीठी आहे जे मसब खे ॾेना चुजान छाजे लाइ मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथई छॾे दे अल्लाह जी बानी मां मिठे मोहम्मद जे कलमे जी दावत खणी आयो आहियां कलमो पढ़ दुनिया आख़िरत चङी थी नहीं चई ना ना मां न पढ़ंदुसि न पढ़ंदी आहियां त काफ़िरानी ज़ालमा काॾे कंदुसि नंढड़ा बच जे वॾा त दीन जी दावत ॾींदो मान मुस्लमान थिया त बच न थिया त काफ़िर बचा काॾे कंदुसि हुन मां दरबंद कई हुई थी चवे तो मूंखे सबरी मोटायो उमेदा तो में हूं त मां भाकुर पाईंदी चुमियूं ॾींदी चेती चुमियूं बि ॾींदी मां गल बि चुमंदी मां सीने सां लॻाईंदी मां मोहम्मद जो कलमो छॾ अमर न मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि मां दी चवेसि मूंखे छॾी ॾे चवे तो मां ॻाल्हि ॿुधो भाव छॾियो मां बागन जी लाल छॾी मां ज़ाल छॾियूं तो अचां नंढड़ा बचड़ा छॾियूं तो अचां अमा ॻाल्हि ॿुधो वारे वा यार आशिक़ रसूल न खे चइबो अल्लाह अल्लाह ओ चंद्र जे चाॿ मस्जिद में अचण वारो मां खे तो चए अमा सॼी काइनात छॾे सघां थो तोखे बि छॾींदुसि पर मिठे मोहम्मद करीम जो कलमो ऐं मोहम्मद जी ग़ुलामी कोन छॾींदो मां केॾो नारो आयो ॾेई सब नंढड़ में आहे वरी बुर्स जो आवाज़ ॾिसो जागी मां दरवाज़ो खोले लाहे नथा लगे हाँ मां छेड़ो नथो करे नबी सही झलियो काफ़िरानी तू मुसलमान मां जे तोखे पालियो जे तोखे वक्त में कॾहिं खारायो जे रात अंदरा जो पान इन सर्दी जी मौसम में हाणे तजुर्बो कर न तोखे मां जो ज़मानो याद न आहे जोड़े था थई उहा त नंढा ॿार पाले थियो जी विसेस न तो वारो नंढड़ो छोकरो थंज पंज प्यारे कपड़ा पाराए कपड़े में थी लिकाए अधरा जो नंढड़ो ॿार हड़ियूं थो करे पुटे थो पेशाब थो करे हर शइ ते गॾु अम्मा तकड़े मथी तूं सुतो पियो आहे अम्मा उथी थप बि न हयईंसि उथी भाकुर पाए जी बचा जी मैं चुमियूं बि ॾींदसि तोड़ी जो गंद में भरियल आहे चुमियूं ॾेई भाकुर पाए उहे लटा मटाए वरी ॿिया नरम ऐं गरम कपिड़ा पाराए वरी उन पेशाब वारी जाइ ते पाण सुम्हंदी पासो मटाए वरी कंबल विझंदी उहा मां जो हिकु रां जो थोरो न लाथो अथई उन मां खे
जन्नत अंदर इन खैरात फकीरन के राजी क्यों अल्लाह राजी थे मां के गाल में फकीर के राजी कर मुंड मर अल्लाह अकबर चवा तो ना तू अल्लाह जी कथा मैं मुंड में गाल के अल्लाह के मनो था अल्लाह जी ने था नबी के मनो था नबी जी ने था मुझे अल्लाह वापस मोटियो अमर साइन लतड़ा मटड़ा नहीं भेण के चई दी मां उघारो मदीने की वणा ठीपो उठ जे मता जेका गोड़ विझंदा हुआ खणी भेण खणी ओ मुसलमान लोयूं वेड़ी वेठो आ सर्दी जी मौसम ही ये पाए करे हिकड़ी कुलंदे रखी करे पूटरा वठी खजी जा सिबी करे अमन जे सामू हेठ कंद करे चवे तो मुझी जी जना मरे लफ्ज न चवंदो मां अमा सामो न थींदो मां अमा मां वञा तो मिठे मोहम्मद करीब ॾे अमा मां के मुझे साईं तुझो अदब सेखारियो अमा झलियो तई हलंदो पियो अॼु अची करे हुजूर जे कचहरी में वेठो हो तवज्जो कर हां लेवल जलता पाईंदो अॼु न जिस्म ते उठ जी गुण पई अल्लाह अल्लाह हां लेवल जी खुशबू लगाईंदो वारन में सुरा तेल बेचारो फकीरा हाल कयो हुजूर जे चेहरे दे पियो ॾिसे हुजूर फरमायो मसहब जी मुझा सोहणा पान फरमाइंदे हवाल हां लेवल जा लटा पाईंदे हां लेवल जी जुती पाईंदे उन्हें खबर मोहम्मद जो कलमो पढ़े उन्हें सब छड़े ॾिनई जंहिं जिस्म ते हाले वजलता खुदा उन जिस्म ते उठ जी गुण पई उन मसो अचई तो याद अल्लाह अल्लाह रोई करे जे तो घोर वजाए सदको वजाए कुर्बान वजाए ऐ अबो कुर्बान नबी दे करे आयो अपन कुर्बान करे आयो भाईर कुर्बान करे आयो वतन कुर्बान करे आयो अल्लाह अल्लाह हुजूर के दो जे मोजा साईं इन का वधी कबो मज़ो केड़ो थींदो खुदा जी सा जो कसम उन लटन में नो मज़ो नहीं दो देखो इन गुड़ में मज़ो तो पान फरमाई केड़ी शे जेका तो के गुड़ में मज़ो थी दे रोई करे करे तो सोना इन का वधी कबो मज़ो केड़ो थींदो कचारी मोहम्मद करीम जी में वेठो अखियों मा गरीब मसबिनो मेरजो चेरो मसो हवारे साईं जो वेठो तो दीदार कया न का वधी कबो मज़ो केड़ो थींदो जी 12 महीने ईद साहब जी सुबह जो भी ईद शाम जो भी ईद अज वायदो क्यों अबे अम्मा जी इज्जत करना अज वायदो को तो कुरान के हाफिज़ की इज्जत करना तो कुने वो हाफिज़ बेचारा उन्होंने सोचा ऐसे हाफिज़ ऐसे ही बताओगा ऐसे दाढ़ी अल्लाह उन हाफिज़ के सब हाफिज़ के गाड़ी उन्होंने हाफिज़ जी घट वधाई न कर खुदा जो कसम नबी से फरमाया कुरान जा हाफिज़ इस्लाम जा झंडा था मजो था अल्लाह आलिम जी इज्जत कयो कंदो चंगा भला छजण वारा चवंदा आहिनि अदा मुल्ला खे भाव कोन्हे आलिम न ॾिजे आलिम न ॾिजे आलिम खे भाव कोन्हे छोड़े जहाज है खबर न मुल्ला खे भाव ही कोन्हे मौलवी नहीं चंगा भला चवंदा आहिनि मस्जिद में कूड़ था ॻाल्हाए मां चयो भई कुरान जेके चवंदा आलिम खे भाव कोन्हे कुरान सचो या सजन जो मुसलमान सचो अल्लाह सचो कुरान सचो तू तो आलमन के भाव न आए कुरान में रब फरमायो डाजा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा जेके डाजा सुभान अल्लाह चौदा मूसा करो मदीने हलदा
अल्लाह तो कुरान में चवे मूंखां टिजण वारा आलिम अथव ए तो चे मुल्ला नथा टिजन ए सचो मञाया कुरान अल्लाह जो नालो तो बाहू तो बुधाव आलमन के गारियों ने लीदा कयो जैसे पर मैं कुन आलिमन सब आलिम थी वञो तो कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून अल्लाह तो फरमाए जाहिल आलिम हिक जहिड़ा न थियो तो सॼो हिक जहिड़ो न थे मुअलई चेहरो हिक जहिड़ो न थे रात ॾींहुं हिक जहिड़ी न थे एक जेड़ा ना गिन आए रब तो फरमाए आलिम चाइल एक जेड़ा ना गिन रब तो फरमाए मां ला गंद जन वारा आलिम हुजूर फरमाए आलिम पर जी वजो आलिम न दो आलिम पर जी वजो आलिम भी न थियो ओ साबियान वनी करे खुदा जी साजो कसम आलिम जे मजलिस में वेयो ये भी न ता कयो घर में वेठा हो जो ओ हुजूर फरमायो आका से फरमायो घर में वेठो हां तुझे दिल में मोहब्बत हुजे ता आलिम सा हुजे पंजी जमात में दाखिल न थी जाए कि गाड़ी का जा मुखालिफत कर आलिमन में आए बता कर ना ना न कजा साईं कया त शादी न फरमा हलाक थी तोहलक तबाह बर्बाद अलमरु मा मन हब जेजी जैसा मोहब्बत होंदी उन सां गॾु हो मां तव्हां खां पुछां थो हिकिड़ी ॻाल्हि हाणे इलेक्शन जो दौर आहे कॾहिं आहे वोट कंहिंखे ॾींदो सभु न ॾींदा सभु ॾींदो यार तो बुधो अगे वोट सजो साल गुजरी नबी से फरमाया हिक सोरा कमा मोमिन बद वाला लगबो 75 साल गुजरी विया डंग पाता जाऊं ईमान जी तजदीद कयो केतरा साल ध्यान हर वारे अदा मुल्ला ने छा ॾिनो आहे अदा मुल्ला ने कुझु ॾिनो आहे त हुननि कुझु ॾिनो अथई छा इहो त छॾण वारो ठही नथो ठहे ये रोड अचो था ना मुल्ला छा ॾींदा आलिम सब कुछ नीदा अल्लामा राशिद महमूद साहब के न ओदो हो न सेनेटर हो खुदा जी ज़ात जो कसम न वरी जेको आसो को सलाहकार हो इन बोर्ड वारे मसले में बरसातन वारे मसले में अल्लामा राशिद महमूद के अल्लाह सेहत भी दे उम्र भी दे अल्लाह जी हिफाजत भी करे खुदा जी ज़ात जो कसम हुन का मुखय्यर हजरात का वठी करे वही दाहू कई दमा के लियो मुजा इलाके वाला मुजा गरीब सिंधी मारवाड़ा कोने में गुडी वया मुजा मजलूम बेचारा ओ मुख्य ते वेठान शाबसन जवान के पुत्र के जे बीह में गोडे ते पानी इन बूटन सूधो गादी सूधो वजी करे गरीब ने मिस्किन जी जे मदद कई वजी करे राशन पहुंचाया जेको हुन जो हाल हो गरीब जा घर रखरीबा 3 लाख रुपया नहीं वो राशिद महमूद अरबपति ना है मानू ताला छो सलंदा आलमन दे अल्लाह जा बानो वडेरन के दिसोदा अल्लाह केड़ी गाल ते ता घुमदा वतन राशिद महमूद के अल्लाह ताला गरीब मिस्कीना पर जे कुरान जे करे अल्लाह उन जी इज्जत कया मेहनत तो करे गरीबन जो हल दोखिया हमदर्दा मिस्कीनन जो यारा हर दिल अजीज मानुआ खुदा जी ज़ात जो कसम मिलन मासूम बच्चन के भली मुसलमान होजन गैर मुस्लिम होजन वनी उते पहुंची करे नन मासूम बच्चन जे मथे ते हथ रखी करे चुमियूं ॾेई करे उन जी जेको वीचारो ॿुधे पियो ऐं जेको गरीबन मिस्कीनन जी मदद पियो करे असां इने जे लाइ राशिद महमूद साहब न वयो तमाके वोट ॾियो वोट अथव ज़मीर जो फ़ैसिलो वोट अथव शाहिदी ॾीजो त हक़ जी ॾीजो अमानत हमादर जे हवाले कजो ऐं जेकॾहिं अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद तव्हांजे हिन अंबर शादातपुर ज़िले मां जेकॾहिं अल्लामा नासिर महमूद ऐं अल्लामा साईं हाफ़िज़ उज़ैर गुल जागीरानी जेको नौजवान आहे मुजाहिद आहे तव्हां सां हर दुख सुख में गॾु जेकॾहिं ये कामयाब थी विया इंशाअल्लाह अया वधीक छड़ो जमात जी न सजे इलाके जी खिदमत कंदा वो 8 तारीख टपे ते टपो
सब न था चो 8 तारीख टपे ते टपो शाबाश आने जे शिकारपुर वारे मानुन के कल गड़ी यासीन जे इलाके में जाफर जे इलाके में अल्लामा राशिद महमूद साहब वयो आ सलाम आ उन मानुन के ओदे जमाती भी गैर जमाती भी अल्लामा राशिद महमूद जो वालिहाना इस्तकबाल कई तब्दीली भी नजर आ जाए तब्दीली भी नजर आ जाए इंशाअल्लाह 8 तारीख ते जो इंशाअल्लाह किताब कामयाब थी अदा मां हिकड़ो बि गाल बुधायो ज़मीर जो फैसलो थव तां जे जेकने को जज पैसा वठी ऐं तहां जे हक में गवाही न दी फैसलो जो करे कोर्ट वारो जज तहां जे हक में गवाही न दी तब तां सब छा चवंदा हो कंबर वारा जज ज़ालिम न ॻाल्हायो न था अब छा चवंदा हो जज पैसा खाई छॾियो पैसा वठी असां ना करे फैसलो नहीं वो सजी उम्र उन जज के कुरान खणी पिटींदा हो तहां भी तो जज थींदा हो 5 साल का पो हिकड़ो डी जज रब तहां के भी त कंदो आ तुजी कोर्ट में भी त फैसलो ईंदो आ 8 फरवरी ते हर इंसान जे हर सिंधी जे जेको आ सो कोर्ट में फैसलो ईंदो त हक जो फैसलो दे गवाही हक जी दी जाए फैसलो हक जो कजाए लेकिन जज के चवे तो त लाख रुपया 5000 वठी जज गलत फैसलो कयो त पो तू त 3000 ते गलत फैसलो करे आलमन के चले जिन कौम जो पैसो लुटियो आ जिन तबाही कई आ न नमाज न रोजो न मस्जिद न कुरान उन्हनि के वोट नहीं करे 8 फरवरी ते जे करे उन्हनि के दीदे और तू जड़ो जालिम को आहे जो तू पैसा वठी गलत फैसलो पियो करे चो इंशाअल्लाह इन वारे अल्लाह तो के 5 साल का बाद में तुझी कोर्ट में 8 फरवरी ते फैसलो पियो आणाई वोट जो फैसलो चो इंशाअल्लाह मां भी हक जो फैसलो कंदुस त जालिमन के परे करे आलमन के कामयाब दी कंदुस किताब ते ठपो हणी बापा जे ज़मीर जो फैसलो बुधाईंदुस ये कदो ताजे जे न त ताजी मर्जी वरी 5 साल पिया पिटियो पाण के पिटियो के न पाण के जो फैसलो तो न फैसलो तू नहीं है ना फैसलो जो आदल तू है ना जज तू है ना 8 तारीख ते जज मां है ना एक कोर्ट वारो जज ना है तू जज्जा है जज्जा हो जज्जा हे जज्जा हर के अदालत मिले थी वजी ठप्पो हणी अंदर ठप्पो दई हाने तुजी मर्जी आ जेको फैसलो करे जे किताब ते तो ठप्पो हयो तो जो अब्दुल्ला तो इंसाफ कयो तो ज़मीर जो फैसलो भलो ॾिनो तो शाहिदी ॾिनी खुदा जो कसम जेको अदल इंसाफ कंदो न वो अल्लाह क़यामत जे ॾींहुं उनके अर्श जे सां वेठा बिहारे तो इंशाअल्लाह कंदास मैं दुआ तो कि अल्लाह ताला ताजी गोठ की आबाद फरमाए अल्लाह ताला मुझे लफ्ज़ कबूल मकबूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी दुआ करो जज़ाकुमुल्लाह है ओए रहमानो दे कुरानो अचरी दाढ़ी वाली जो सजी जिंदगी गुजरी भैया किताब का सवा मां पे के दे ठप्पो ही ना हुआ जो इंशाअल्लाह हाने भी तो ठप्पो किताब ते लगा दादा ना था जो इंशाअल्लाह मादा रे मादा का भी गाल पूछा दो ता जे को इन गोठ में ये करे बेर गोठन में घणे अगे वोट 3000 दे हां टुनदे वरी वो हलंदे 5 हाने करी 10 जाऊंदा वो भी गदा के न पुगाऊ गदा लख दे तो गदा लख दे गदा जी कीमत एडी असा वोट जी कीमत अब आबे दुआ करो कान दाजो बतो जा दुआ करो पो वजो मां बस कया त के गोली साहब जनो 5 मिनट गालाई अचो सही